नवंगोट शहर में गंदो पानी निकाल न थियण ते शहरी इतिहाद नवंगोट जो एहतजाज। ख़बर मूजिब नवंगोट शहर में रोड रस्तनि ऐं नालनि जी सफ़ाई न थियण ते शहरी इतिहाद जे अॻवाननि मुला बख्श कलोड़ो, नसीर अहमद कलोड़ो, फ़कीर मोहम्मद तुनियो, अकील अहमद पीरज़ादो, रहमान मुगल, सारंग पीरज़ादो, मोहम्मद मिठल कलोड़ो ऐं ॿियनि शहरनि पारां नारियाई चौक खां बाईपास ताईं पैदल मार्च करे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 1 साल खां यूसी नवंगोट जी बजट जो 1 रुपयो बि शहर ते ख़र्च न थियण करे शहर जे रोड रस्तनि ऐं नालनि में गंदगी जा ढेर हुजण करे गटरनि जो गंदो पाणी उथलण सबबि दरगाह सईदी मुसाणी जे मेन रोड ते तलाउनि जा ॾेख ॾियण लॻो आहे। शहरनि मूजिब गंदो पाणी रस्तनि ते हुजण सबबि दरगाह हज़रत मखदूम सईदी मुसाणी ते ईंदड़ ज़ाइरीन, स्कूल वेंदड़ शागिर्दनि ऐं अस्पताल ॾे वेंदड़ मरीज़नि खे मुश्किलात पेश अची रहियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।